दोस्तों असां हींअर पहुता आहियूं हैदराबाद जे साइड में मीरपुर ख़ास रोड सां गॾु दुबे जो इलाइक़ो आहे। दुबे जो मैदान जेको तारीख़ी रहियो आहे हिते, जेको अंग्रेज़ दौर में जॾहिं अंग्रेज़ ब्रिटिश सरकार कॉलोनियल निज़ाम में सिंध खे फ़तेह करण लाइ सिंध ते जेके काहूं कयूं आहिनि, उन में पहिरीं ख़ैरपुर जी फ़तेह थी आहे। पेश पिया आहिनि ख़ैरपुर जा मीर, ऐं उनखां पोइ हैदराबाद वारे मीरनि ॾे जेके अंग्रेज़ जॾहिं आयो आहे त पहिरीं हितां खां थोरो ई किलोमीटर सवा ते मियाणी जो आहे मैदान, पहिरीं जंग उते थी आहे। उनखां पोइ वरी एग्ज़ैक्ट महीने खां पोइ ही दुबे जे मैदान में ॿी जेका आख़िरी मार्को थियो आहे हैदराबाद जे ऐं मीरपुर ख़ास जे सरकार जेका हुई माणकाणी सरकार मीरनि जी, उन जे विच ते हीउ जेको बेसिकली यादगार आहे, इहो 24 मार्च जेको जंग जो ॾींहुं आहे 1843 वारो, उन ते अंग्रेज़ सरकार जेके पंहिंजी रेजिमेंट जा फ़ौज जा जेके माण्हू माराणा, उन्हनि खे ख़राज ॾियण लाइ हुननि हिते ही यादगार ठाही उन वक़्तु ई। ऐं हीअ जेका पथर सिल जेका लॻियल आहे, इन में बि इन द मेमोरी ऑफ दोज़ हू फेल इन द बैटल ऑफ दुबा on 24th March of 1843 and who were buried near this spot। त हिते आसपास ई उन्हनि जूं क़बरूं हुयूं, पर हाणे असां वटि हिते बेध्यानी ऐं माण्हुनि जी लातालुकी पंहिंजे आसारनि खां बेध्यानी जे करे उहे शयूं असां हाणे बि इलाही ॾिठो आहे, इलाही वक़्त खां हिते ईंदो रहंदो आहियां। असली हालत में त उहे किथे बि उन्हनि जो हाणे निशान उन्हनि क़बरनि जो त कोन्हे। बहरहाल हीउ हिकिड़ो स्पॉट रहियो आहे ऐं हीउ पथर जो हाणे काफ़ी ज़बून थी चुको आहे, हाणे पढ़जण में बि कोन थो अचे। सो हीउ उन जंग जी यादगार तौरु अंग्रेज़ जेके पंहिंजा सिपाही माराणा, उन्हनि जे यादगार तौरु हीउ टावर उन जी यादगिरी में हिते ठारायो हो दुबे जे मैदान ते। हैदराबाद जे बिल्कुलु पासे में ई आहे, नारेजाणी चेक पोस्ट खां अंदरि अचिबो त अची सघिजे थो हिते ऐं ॾिसी सघिजे थो। इहो हिकिड़ो रहियो आहे पंहिंजो फ़र्क़ु। पोइ महीने खां पोइ वरी मीर साहिबान जेके आहिनि या सिंधी जेका फ़ौज आहे हुकुमरान जी, उहा हिते ॼाणे दुबे जे मैदान में गॾु थी आहे ऐं उते वरी अंग्रेज़ सां जंग थी आहे। पोइ उन में लाज़मी असां वटि कोन हो उहो तर्ज़ हुकुमरानी जेको दुनिया में हिकिड़ो सुधरियल तर्ज़ हुकुमरानी उन वक़्तु बि मौजूदु हो। हाणे त ॻाल्हि ॿी आहे, पर उन वक़्तु बि मौजूदु हो। हिकिड़ी ऑर्गनाइज़ आर्मी हूंदी, ऑर्गनाइज़ हुकूमतूं हूंदियूं हुयूं, टैक्सेशन जा निज़ाम हुआ। ईअं हो ई कोन सरदारी नमूने सां, पंचायती नमूने सां हिकिड़ी हुकूमत हलंदड़ हुई, इलाही कमज़ोर हुई ऐं उहा हिते न बीह सघी। आम रूटीन में ॻाल्हि आहे त भई 5 मिंट जंग हली, 10 मिंट हली, त एतिरी ई 5-10-15 मिंट, अधु कलाक या खणी कलाक जो अहिड़ो मार्को हो। पर बहरहाल असां हिन करे बि थोरो हुनखे प्लस सम्झूं था जो हैदराबाद जे मीरनि वांगुरु या ख़ैरपुर जे मीरनि वांगुरु हू पेश कोन पिया आहिनि, आख़िर ताईं वधंदा रहिया आहिनि। पोइ मुख़्तलिफ़ मार्का थिया आहिनि, नईंकोट में थियो आहे, अमरकोट में थियो आहे, सांगड़ में थियो आहे, नौशहर फिरोज़ में, पोइ पंजाब ॿिया हलिया आहिनि, इलाही वक़्त ताईं मुखालफ़त में रहिया आहिनि। पर पोइ नेठि जेॾीमहिल सफ़ा हर शइ वई हली आहे त पोइ हू हिकिड़े मुआदे तहत वापसि आया आहिनि। ऐं पोइ उहे मुआदे जूं बि शिकूं मौजूदु आहिनि, लिखत में आहिनि, उहे गज़ट में बि मौजूदु आहिनि। पोइ मीर साहिब ऐं नवाब साहिब अहमद ख़ान पोइ हिते वापसि आया आहिनि सिंध में। पोइ नवाब साहिब खे वरी पंहिंजो जेको ॻोठ वारो जेको इलाइक़ो आहे ताजपुर वारो, हू उते ई रहियो आहे। ऐं मीर साहिब जेको आहे उहो पंहिंजे मीरपुर ख़ास में उनखे अलॻि सां जेको सेटअप हो संदो, उते कुझु जागीर वग़ैरह ॾिनो, पोइ उते रहियो। मीर साहिब जी पोइ बि इंटरेक्शन अंग्रेज़नि सां रही आहे। पोइ हू हज ते बि वियो आहे, अंग्रेज़नि उनखे फैसिलिटेट कयो आहे, हिकिड़ो स्टीमर ॿेड़ो बि ॾिनो अथनि, सरकारी उन ख़र्च ते वियो आहे होॾां हज ते। सो मीर साहिब जी त पोइ बि इंटरेक्शन रही आहे। पर नवाब साहिब जे बारे में अॼु बि जेके हुतां जा ख़ानदानी हवाला आहिनि ऐं पूर्ण तारीख़ी हेसि ताईं जेके शयूं ख़ानदानी हवालनि में या ॿी लिखत में मिली सघिया आहिनि, त उन में नवाब साहिब जीअं हितां वापसि आयो आहे हुतां जलावतनी मां, पंजाब मां, तो हिकिड़ी कमरे में, हिकिड़ी कोठी में 15 साल या 14 साल हू पोइ हयात रहियो आहे। ऐं पोइ उन कोठी मां जनाज़ो निकितो आहे ॿ दफ़ा। फ्रेयर साहिबु ख़ुदि बज़ाते ख़ुदि मिलण लाइ हुननि वटि उते आयो आहे। ऐं उते जेको डाक बंगलो हींअर बि ताजपुर शहर जे ॿाहिरि पासे जो वञिबो, खानपुर खां थोरो पहिरीं बाग में सरकारी डाक बंगलो ठहियलु आहे, उते फ्रेयर साहिबु 2 दफ़ा तरसियो आहे ऐं हू मिलण लाइ आयो आहे। पहिरियों दफ़ा त ख़ाली मोटी वियो आहे, पोइ ॿिए दफ़ा चयो वियो वञे पियो त नवाब साहिबु हुनखे घर ॾेढी ते घुरायो आहे ऐं उते ओताग ते वेही हुन कलाक ॿ जेको हुन सां फ्रेयर साहिब सां मिलियो आहे। सो इहो रहियो। ऐं उनखां पोइ उनजी उते ई इंतकाल थियो आहे संदे उन कोठी में ई, ऐं उतां खजी पोइ झोक दरगाह सां हुननि जी इरादत हुई। इन करे नवाब अहमद ख़ान, ॿियो हुनजो जेको भाउ हो ग़ुलाम अहमद ख़ान, उन ॿिन्ही जूं मज़ारूं जेके आहिनि उहे झोक ते फज़ुल्ला शाह वारी जेका चौकुंडी आहे उते उन्हनि जूं मज़ारूं ठहियलु आहिनि। ऐं हुते जेको मीर साहिबु आहे असांजो मीर शेर मोहम्मद ख़ान, उहो वरी चिटोड़ी जे क़ब्रिस्तान में
उते जेके टे माणकाणी बादशाह आहिनि मीर ठारो ख़ान, हुनजो पुटु आहे मीर अली मुराद ख़ान, ऐं पोइ आख़िरी मीर शेरमन ख़ान, उहे चिटोड़ी में रखियल आहिनि। सो इहो हिकिड़ो थोरो मुख़्तसर बैकग्राउंड हो 1843 जी अंग्रेज़ जो हिते जेका ऑक्यूपेशन हुई, ऐं जेके ही ॿ हिकिड़ा जेके निशांबर मार्का थिया म्याणी ऐं दुबे वारा। सो असां उन मंझां ई हिकिड़े मार्के दुबे जे मैदान ते हाणे मौजूदु हुआसीं। सो ही हिकिड़ी मुख़्तसर वंड तारीख़ जे हवाले सां दोस्तनि जी फरमाइश ते असां थी। उन में का अगरि चुक ग़लती हूंदी त उनखे क़बूलण लाइ तयारु आहियूं, ऐं अगरि अञा हिनखे कुझु अगरि वाक़ता जी ज़रूरत हूंदी त पोइ उन में असां उन में बि दोस्तनि सां कमेंट जी सूरत में, कॉल्स ऐं मेल जी सूरत में गॾु हूंदासीं। मौजूदु